नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस उमर अत्या बंदियाल अॼु आख़िरी जेका बेंच हुई उन बेंच में सुप्रीम कोर्ट तरफ़ां जेके नेब तरमीमूं आहिनि उनखे कालअदम करार ॾेई छॾियो आहे। जॾहिं त सूमर खां नओं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जस्टिस फाइज़ ईसा जेको आहे उन जी सरबराही में जेके बेंच आहे उन हवाले सां काज़ लिस्ट बि जारी थी चुकी आहे। सुप्रीम कोर्ट जेके नेब तरमीमुनि खे कालअदम करार ॾेई छॾियो आहे उन खां पोइ आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ, यूसुफ रज़ा गेलानी, शाहिद ख़ाकान अब्बासी, सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि केतिरनि ई माण्हुनि जा जेके नेब जा केसिस आहिनि उहे बहाल थी चुका आहिनि। सुप्रीम कोर्ट मां बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अहिड़े ई फ़ैसिले जी तवक़ा हुई ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी गॾोगॾु इहो बि चयो आहे त नेब जो जेको इदारो आहे उहो आमिर जी पैदावार आहे, उनखे फौरी तौर ते बंदि थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे। उन इजलास में घुर कई वई आहे इलेक्शन कमीशन खां त फौरी तौर ते चूंडूं करायूं वञनि। ॾिसिजे त चूंडूं जेके आहिनि पंहिंजो जेको आइनी टाइम आहे उनजे अंदरि थियनि थियूं या उहे डिले थियनि थियूं, इहो ईंदड़ जेको वक़्तु आहे उन ते मुनहसर आहे। ऐं उन सां गॾोगॾु नवाज़ शरीफ जी वतन वापसी जे हवाले सां शहबाज़ शरीफ अॻु में ई स्टेटमेंट जारी करे चुको आहे त 21 अक्टूबर ते नवाज़ शरीफ वतन वापसि पहुचंदो। नवाज़ शरीफ जी वतन वापसी खां पोइ पॉलिटिकल सियासी मंज़रनामो कहिड़ो बीहंदो अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हाईंदासूं। प्रोग्राम में जॉइन कयो आहे नाले वारे कानूनदान ऐं सीनियर तज़िये निगार जावेद काज़ी साहब। बलोचिस्तान कोयटिया मां असांखे जॉइन कयो आहे सीनियर तज़िये निगार ऐं सीनियर सहाफ़ी जावेद लांगा साहब। शुरू कयूं था जावेद काज़ी साहब खां। काज़ी साहब, अॼु जेका टे रुकनी बेंच हुई, लास्ट सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी अॼोके लास्ट जेका आहे बेंच हुई ऐं उन में नेब में जेको तरमीमूं आहिनि उन्हनि समूरियुनि तरमीमुनि खे कालअदम करार ॾिनो वियो आहे। कीअं ॾिसो था सुप्रीम कोर्ट जी टे रुकनी जे हिन फ़ैसिले खे? वेंदे वेंदे अॼु आख़िरी ॾींहुं हुयुसि, ॾेई विया फ़ैसिलो ऐं टिनि जेका डज़न वारी जेका बेंच आहे पाकिस्तान जी तारीख़ जी, साउथ एशिया जी तारीख़ जी, दुनिया जे तारीख़ जी बेंच 3 जजिस वारी जंहिं आइन रीराइट कयो, हमदर्द शरीफ खां हुकूमत खसे हेॾे ॾियारियुनि में परवेज़ इलाहीअ खे, ऐं छा छा हिननि माण्हुनि न कयो मुल्क जी अनारकीअ, पर तमामु जस हुजे जो हुनखे तमामु बर्दाश्त कयो वियो जेसि ताईं इहो चीफ जस्टिस साहिबु न वियो। टोटली ॿी हिकिड़ी सुप्रीम कोर्ट पैदा थिए थी पई, छाकाणि हीअ सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट जेकी बेंच हुई तमामु कंट्रोवर्शियल फ़ैसिला ॾेई वई। हुन में हीअ बि को कंट्रोवर्शियल फ़ैसिलो आहे, हीअ पार्लियामेंट जी जेका हिकु इंटेंशन हुई ऐं पार्लियामेंट जी इंटेंशन जी तशरीह कंदी रहे जेका हिकु सुप्रीम कोर्ट। ऐं हीअ को आइनी मामिलो बि कोन हो, हीअ कानून हो ब्लैक लॉ, कारो कानून, जंहिंजे तहत जनरल मुशर्रफ जेको आहे सो पॉलिटिशियंस खे ब्लैकमेल करे उन्हनि खे तोड़े नॉन डेमोक्रेटिक प्रोसेस सां गॾु ॿिहारियो ऐं जमहूरियत खे ॾिजो। पर वही बि नेब जो हिकिड़ो किरदारु आहे उहो हुअणु घुरिजे। तमामु घणेई वाइट कॉलर क्राइम थियनि था, तमामु अहिड़ो करप्ट मुल्क आहे, असांजा पॉलिटिशियंस, असांजा ब्यूरोक्रेट्स केरु हिन में जेको आहे सो इन्वॉल्व न आहे। तंहिंजे करे उहा इंसाफ़ जेको आहे पंहिंजा कयो, पर जंहिं तरीक़े सां इहो कानून हले पियो उहो हिकिड़ो ब्लैक कानून आहे जेको आइन में बुनियादी टकराव में आहे। कॾहिं बि इहो कोन थियो आहे जो हुनखे कालअदम करार ॾिनो वञे। हमेशह इहो कोर्ट कंदी रही आहे कि वापसि मोकिलींदी आहे अहिड़नि फ़ैसिलनि खे त वरी तव्हां हुनखे रिकम कयो। त हीअ त जेको आहे पहिरियों दफ़ो आहे जेको करे विया, त अॻिते सम्झा के इहो प्रिवेल कंदो। हीअ सभु जेके फ़ैसिला कया 3 बेंच जजिस वारा, सभु जेके आहिनि से वापसि घुरबा। या 3 जजनि जी बेंच खे 5 जजनि जी बेंच जेका आहे या 4 जजनि जी बेंच हमेशह ऑड नंबर में ठहंदी आहे, त इहो 5 जजनि जी बेंच जेका आहे हुनखे कालअदम कराए ॾेई सघे थी, सेटिसाइड करे सघे थी ऐं वरी जेको आहे सो अॻिते पाण छिकंदासीं। सुभाणे परीहं 3 परीहं मंडे खां पोइ असांजो चीफ जस्टिस काज़ी साहिब ईसा अचे थो, जेको अताब में रहे, हिननि माण्हुनि जे अताब में रहे, उहे कंटिन्यूटी आहिनि। उन जस्टिस आसिफ निसार, जस्टिस संगार, जस्टिस सईद खोसा,
ऐं असां जेको आहे जस्टिस बंदयाल ऐं मखसूस तरीक़े सां पूरी जेका आहे सा सुप्रीम कोर्ट खे हाईजेक करे हे सॼी जेका जेका इस्टेब्लिशमेंट हुई ही बि मार्शल लॉ हुई जेका जुडिशरी जी थ्रू पाकिस्तान ते 2017 खां कमु शुरू थियो, 16 खां कमु शुरू थियो। तव्हांखे ख़बर आहे 2014 में बीचो खां वठी जनरल ज़हीर बाबर जहीरुद्दीन जनरल बेज़मीद ऐं जनरल जेका पाशा हिन में पाकिस्तान खे जमहूरियत खे जेको आहे सो हुननि खे ॿिहारणो ई पवंदो। हुन खां पोइ असीं ॾिसो त हिंदुस्तान में किथे ॾिठो, असीं ॾिठो त जेको आहे सो बांग्लादेश में किथे ॾिठो, उहो पाकिस्तान जेको पाकिस्तान ठहण वक़्तु अमीर तरीन हिन इलाइक़े जो मुल्क हो, तमामु जेको आहे सो ग्रो करण वारो मुल्क हो, वॾी कोशिशि कई हुई त हुनखे अंदरि हिकिड़ो खाट लॻो। उहो खाट इहो ई हो त हिते मुल्क जेको आहे कंहिं सिविल क़यादत कोन ठाहियो, कंहिं सिविल इंक़िलाब जीअं कांग्रेस हिंदुस्तान ठाहियो, इहा मुस्लिम लीग हिकिड़ी कमज़ोर पार्टी हुई। जावेद जावेद लांगा साहब ॾांहुं हलूं था। जावेद, अव्हां हीत हुयो सुप्रीम कोर्ट जो जेको नेब जी तरमीमुनि खे कालदम करार ॾिनो वियो आहे। ज़ाहिर आहे त सुप्रीम कोर्ट जो जेको सूमर खां नओं चीफ जस्टिस आहे जस्टिस फाइज़ ईसा, जॾहिं उहो सुप्रीम कोर्ट में वेहंदो त ज़ाहिर आहे त इहा रिव्यू में लार्जर बेंच बि ठही सघे थी। जीअं काज़ी साहब चयो, पॉलिटिकली पाण सूरत हाल कीअं ॾिसो था पिया? पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे, बिलावल भुट्टो मुसलसल लाॻीतो इहा डिमांड कंदो रहियो आहे त फौरी इलेक्शन थियणु घुरिजनि ऐं उन जी तारीख़ जेका आहे उहा अनाउंस करणु खपे। अव्हांखे छा थो लॻे त इलेक्शन जेके आहे उहो आइनी जेको मुद्दो आहे 90 डेज़ उन्हनि जे अंदरि थींदा या इहे इलेक्शन डिले थी सघनि था? कीअं ॾिसो था फ्यूचर जो मंज़रनामो? महिरबानी शकील, मां हिकु ॿ लाइनूं जीअं जावेद साहिबु एलेबोरेट कयो आहे हिन ते। ॾिसो, आइसोलेशन में का बि शइ कान्हे का। जेके अदालती फ़ैसिला आहिनि, पार्लियामेंट जा फ़ैसिला हुजनि या हुकूमती फ़ैसिला हुजनि, उहे इंटरलिंक्ड आहिनि, उनजो असरु आहे। जीअं ज़िया जी जेका मार्शल लॉ जा 9 या 11 साल हुआ, या मुशरफ जी मार्शल लॉ हुआ, उन्हनि जेके ज़ख़्म ॾिना मुल्की सियासत खे या पूरे सिस्टम खे, फेडरेशन खे, उहे अॼु ताईं जेको उन्हनि मां रखी जेको आहे रतो थो वहे, ॾिसनि था। त साॻिए नमूने सां ई जस्टिस उमर अताब बंदयाल जो जेको दौर हो, या उनखे अॻ में जेको PTI जो दौर हो, जंहिंमें जेको कुझु थियो, उहो हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो हिस्ट्री जो पाकिस्तान जो फेज़ हो, जंहिं उन ज़ख़्मनि खे वधायो ऐं वेंदे वेंदे बंदयाल साहिब जेका पंहिंजी लेगेसी बरक़रार रखी, जेका ख़राब फ़ैसिलनि वारी, इल इंटेंशन्स वारी, माना आख़िरी ॾींहं ते बि एडेड वन मोर इंसल्ट टू द इंजरी ऑफ सिस्टम। यानी जेको ज़ख़्म रसाईंदो रहियो जेतिरा साल पंहिंजे टेन्यूअर में, ऐं वेंदे वेंदे बि उन जेको आहे हिकिड़े जेको ज़ख़्म खे वधीक खंजर हणी उन मां उन रत वहाइण जी कोशिशि कई। त ज़ाहिर आहे हिन जा असर जेके आहिनि उहे डीप थींदा, अॻिते हली थींदा। इहे फ़ैसिला जेके आहिनि उहे किथे न किथे हांट कंदा आहिनि, कंदा रहिया आहिनि। त इन करे इन फ़ैसिले जी तमामु घणी अहमियत आहे। तोड़े जो जेको आहे सो नेब में जहिड़े नमूने तरमीमूं थियूं या उहे डिबेटेबल पंहिंजी जाइ ते आहिनि, पर पार्लियामेंट जॾहिं सुप्रीम आहे ऐं उते जेको आहे अल्टीमेट सावरन आहे, त पोइ इहे मामला ओॾे ई मोकिलबा आहिनि। रिवायत बि इहा रही आहे त जजिस बजाए पंहिंजी कारीगरी करण जे पार्लियामेंट खे मोकिलींदा आहिनि, जिते कानून ठाहिण जो हुनखे अख़्तियार आहे। इन खां हटी करे इहे सॼा जेके ज़ख़्म आहिनि उन सिस्टम खे पहुता आहिनि। ऐं हाणे जेका सॼी गैरयकीनी सूरत हाल आहे, उनखे बि आइसोलेशन में क़तई तौर असां नथा ॾिसी सघूं। ऐं गैर ज़रूरी तौर ते पंजाब असेंबली खे टोड़णु ऐं नेशनल असेंबली में बहरान पैदा करणु, ऐं बहरान पैदा करण वारी पार्टी खे जेका जला बख़्शणु, उन्हनि खे ब्लैंकेट इम्यूनिटी ॾियणु, इहे सॼा जेके मामला आहिनि इहे आइसोलेशन में क़तई तौर न आहिनि। ऐं हाणे जॾहिं इलेक्शन बाबति गैरयकीनी सूरत हाल आहे या सिस्टम कंहिं न कंहिं हवाले सां डीरेल थी वियो, त उनजो बि सबबु बंदयाल साहब ऐं लाइक माइंडेड इहे जेके जजिस हुआ हिस्ट्री में, जेको हिकिड़ो काइंड ऑफ हॉल ऑफ शेम जेको आहे उन में हिकिड़ो इज़ाफ़ो थींदो हिन नालनि सां, त उन्हनि जे पस मंज़र में ई ॾिसणो पवंदो। ज़ाहिर आहे इलेक्शन मुल्क में थींदी, उन खां सवाइ फेडरेशन आहे उहा हली न सघंदी, मुल्क जा मामला न हली सघंदा। पर मूंखे ज़ाती तौरु इहो लॻे थो त इलेक्शन जेका आहे उहा 90 ॾींहंनि जी जेका डिबेट आहे उन खां बियॉन्ड आहे। छाकाणि जो इहे जेके पार्टियूं इंक्लूडिंग पीपल्स पार्टी मुतालबो थियूं कनि त इलेक्शन जेका आहे उहा वक़्त ते ऐं 90 ॾींहंनि में थियणु घुरिजे। इहे पाण CCI जे इजलास में जॾहिं नए सेंसस जी मंज़ूरी ॾेई आयूं आहिनि, त उन जा तमामु घणा प्री रिक्विज़िट आहिनि। उनजी मंज़ूरी ऐं डिलिमिटेशन, इलेक्शन कमीशन खे हिकिड़ो टाइम खपे। त नथो लॻे त इलेक्शन इन 90 डेज़ में थिए, पर इहो एज़ अ प्रेशर टूल तौरु पार्टियुनि खे घुरिजे थो कैपिटलाइज़ कनि, मुसलसल जेको मुतालबो ऐं राग हुजणु घुरिजे
त इलेक्शन करायो छाकाणि पाकिस्तान जी तारीख़ जेका हिस्ट्री आहे उहा ॾाढी चेकर्ड हिस्ट्री रही आहे। उन में का बि शइ हथ में कोन्हे ऐं इदारा ऑटोमेशन ते कोन्हनि खे प्रेशर बि जेके आहिनि उहे क़बूल कंदा आहिनि। निगरान हुकूमतूं ख़ुदि इलेक्शन कमीशन ऐं जॾहिं जुडिशरी जेका आहे उहा हिकिड़े ख़तरनाक टिल्ट त कमु करे सघे थी त को बि इदारो ओॾां वेही सघे थो हालतुनि जे इन करे पॉलिटिकल जेका दुरियूं आहिनि लॉ जी जेका फ्रेटर्निटी आहे अॼु ज़बरदस्त क़िस्म जो जेको पाकिस्तान बार काउंसिल अलविदाई क़िस्म जो नोट जेको आहे बंदियाल साहिब ॾिनो आहे उहो हिस्टोरिकल आहे छाकाणि हुन पंहिंजो आख़िरी रेफरेंस ॾियणु न ॾिनो जिते इहे जेके राग ॻाया वञनि हा संदसि मदहसराई में। इन करे ज़बरदस्त क़िस्म जो जेको बार काउंसिल नोट ॾिनो आहे हुन में ऑलमोस्ट हिननि जेको कारो दौर करार ॾिनो आहे बंदियाल साहिब जी जेका सॼो जेको हुकुमरानी ही हुनजे फ़ैसिलनि खे इहो ज़बरदस्त आहे। अहिड़े क़िस्म जो जेको आवाज़ सोसाइटी में उहो सॼी जेका गदलाहण ऐं सेवर आहे उन में हिकिड़ो पॉज़िटिव आवाज़ आहे। मुंहिंजे ख़्याल में चूंडूं थींदियूं पर उहो इट विल टेक टाइम। इहे फरवरी ऐं जनवरी फरवरी ताईं हली वेंदी। जावेद साहब, इलेक्शन के हवाले से गैर यकीनी सूरत हाल है। पीपल्स पार्टी की सेंट्रल कमेटी जो एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थो है उनमें बिलावल भुट्टो ज़रदारी डिमांड कई है तो फौरी तौर पर इलेक्शनूं कराइण घुर्जन ऐं उहो 90 ॾींहनि जो पीरियड है उनके अंदर ही थियण खपनि। अव्हांखे कीअं डिले लगे तो पियो जेको निगरान सेटअप है उन जा जेके फ़ैसिला आहिनि कीअं ॾिसो था इलेक्शन जेको आहे 90 ॾींहनि जे अंदर थींदी या उहो कुझु डिले थी सघे थी फेब्रुअरी ताईं वञी सघे थी? त उनमें जेको आहे तो इहो हज़ार ई आहे त इलेक्शन मुल्तवी कोन था। इलेक्शन जेके आहिनि जेका बि आइन में हुनजी पोजीशन आहे उहो चीफ इलेक्शन कमिश्नर जरी उहो ॿुधाईंदो त बजाम साहब चयो हुन त 15 मई ते इलेक्शन करायो तो कान थी। हुन खां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पेंडिंग थींदो आहे उहो 3 जगहनि कयो भले कुझु रांदि ॿाहिरि निकिता पिया त इहो फ़ैसिलो इलेक्शन कमीशन कंदी ऐं हिन में जेको आहे वॾा स्टेक होल्डर्स थिया आहिनि ख़ुदि नवाज़ शरीफ़ पियो आहे हुनखे बि ख़बर आहे इलेक्शन अगरि टाइम ते न थियूं टाइम माना लिमिटेशन्स वारो पूरो प्रोसेस पूरो करे रात में 4-5 महीना लॻंदा ऐं हुन खां पोइ हाणे इहा पटिशन केरु बि सघे थो आहे सुप्रीम कोर्ट में। हुन में त इंतिहाई तमामु सीरियस क़िस्म जा जजिस ईंदा। हुन बेंच में असां चीफ जस्टिस जेको नओं आहे उहो बि वेंदो। हुन में तमामु मोतबर जेके आहिनि इंटेग्रिटी वारा जजिस जेके आहिनि मंजूर शाहज़ाद वारा ऐं फकर मिनला वारा जस्टिस ऑनरेबल उहे सभु अची वेही त नवां सही क़िस्म जा कंसिस्टेंसिस वारा ऐं जेन्युइनली जेके लॉ खे सर्कमस्टेंसिस में वेही कॉन्स्टिट्यूशन खे इंटरप्रेट कनि त इलेक्शन मुल्तवी काम थी थिए। इलेक्शन मार्च जे थींदी आहे 90 ॾींहं वारी ॻाल्हि त थी वरी ख़तमु वाला कहिड़े हिसाब सां कीअं न कयूं त हिन वक़्तु जेको एस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। आया हुआ ॿी शइ आहे न आहे छाकाणि असांखे तारीख़ ॾाढी भयानक ॾिसण में एस्टेब्लिशमेंट हिन एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ त ख़ुदि एस्टेब्लिशमेंट पाण जेको आहे त कूअ आंदो उहो नाकाम वियो छाकाणि त कूअ अगरि एस्टेब्लिशमेंट जा फौज आणींदी त उहो कामयाबी जो सिविलियन जे ख़िलाफ़ हींअर त एस्टेब्लिशमेंट जे अंदरि रिटायर गवर्नमेंट मिली हिन में कीअं थो रूल आउट करे सघिजे। हुन बंदियाल साहिब खे जंहिं पूरी एनआरकी क्रिएट करण में पूरो जेको आहे जो टर्म काई। जावेद, नवाज शरीफ़ जी वतन वापसी के हवाले से शहबाज शरीफ़ 21 अक्टूबर की तारीख़ ॾिनी है। अव्हांखे कीअं लगे तो नवाज शरीफ़ 21 अक्टूबर ते वतन वापस पहुचंदो या उहा तारीख़ जेका है वधिक एक्सटेंड थी सके थी डिले थी सके थी ऐं नवाज शरीफ़ जी वतन वापसी खां पोइ अव्हांखे पॉलिटिकल ख़ासि तौर ते इलेक्शन के हवाले से मंज़रनामो कीअं लगे ॾिसण में अची रहियो आहे? जी शकील, मुंहिंजे ख्याल में पार्टी जो जेको डिसीशन आहे उहो कैलकुलेटेड हूंदो। लाज़मी नवाज शरीफ़ अचण जूं काफ़ी तारीख़ूं अॻु में मिलंदियूं रहियूं आहिनि मटीलाइज़ न थी सघियूं पर हाणे जेको सॼो पॉलिटिकल सीन आहे एडमिनिस्ट्रेटिव सीन आहे पाकिस्तान में उहो बिल्कुलु मियां नवाज शरीफ़ ऐं पार्टी जे फेवर में थो लॻे। ऐं जेकॾहिं डेट जेकॾहिं 21 तारीख़ सफ़ा ईअं मटीलाइज़ नथी थिए त मुंहिंजे ख्याल में हिकु अधु ॾींहुं हेॾे होॾे थी सघे थो उहो बि मुनसर थो करे पार्टी तरफ़ां जेका तयारी हूंदी इस्तक़बाल जी छाकाणि जो मुस्लिम लीग यकीनन हिन मौक़े खे इस्तेमालु कंदी हिकिड़े वॾे शो तौरु ऐं नवाज शरीफ़ जी जेका रीलॉन्चिंग आहे उहा हुन इलेक्शन मोमेंटम ऐं उनजी शुरूआति हूंदी। इन करे पार्टी खे काफ़ी वॾे हिकु ड्रिघे अरसे खां पोइ हिकिड़ो मोमेंटम पैदा करिणो पवंदो उन लाइ शायदि का देरि थी सघे। बाक़ी त लॻे थो त स्टेज तयारु आहे जेको आहे मुस्लिम लीग जे क़यादत तरफ़ां पंहिंजे लीडर खे वेलकम करणु ऐं यकीनन नवाज शरीफ़ जे अचण सां हिकिड़ो जेको अनफोल्ड थी वेंदो पाकिस्तान में इलेक्शन जो सिनेरो। ऐं मां जेको सम्झां थो
त जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी फेवरेबल आहे मियां नवाज़ शरीफ़ संदसि पार्टी लाइ। ऐं जेकॾहिं ईअं खणी चइजे त इलेक्शन बि तॾहिं ई थींदी जॾहिं नवाज़ शरीफ़ चाहींदो, छाकाणि जो हाणे की इस्टेब्लिशमेंट आहे उनजो तमामु घणो टिल्ट लॻे थो नवाज़ शरीफ़ तरफ़, बल्कि एज़ अ लास्ट होप वांगुरु जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट ॾिसंदी हुजे त घणे में घणो मैक्सिमम ट्रस्ट इन सॼी सूरत हाल में इंटरनेशनल जेके गारंटीज़ आहिनि, सिनोरियोज़ आहे, उनखे ॾिसी करे बि नवाज़ शरीफ़ सां ई इक्वेशन हिकिड़ी बेटर बीहे थी। इन करे ज़ाहिर आहे हुनजे अचण सां इलेक्शन जो तबल वॼी वेंदो त ॿियनि पार्टियुनि लाइ बि मैदान ख़ाली छॾणु जेका आहे उहा जेका ॾुखियो थी वेंदो। इन करे तव्हां ॾिसो था पीपल्स पार्टी बि मुख़्तलिफ़ इजलास ऐं मोमेंटम पैदा करण जी सूरत हाल में लॻी पई आहे। ऐं बिलावल भुट्टो ऐं आसिफ़ ज़रदारी तरफ़ां बि पंजाब में नए सिर जेको आहे एक्टिविटीज़ करण जी तयारियूं कयूं पियूं वञनि। यकीनन हिकिड़ो पॉलिटिकल सीन जेको आहे उहो अनफोल्ड थी वेंदो ऐं नवाज़ शरीफ़ जे अचण सां मुस्लिम लीग खे जेको उन्हनि जो डार्मेंट वोट बैंक आहे या ख़ासि करे पंजाब में जेको लाॻीतो उनखे चैलेंज रहियो PTI जी सूरत में, या अॻूणी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उनखे टफ टाइम ॾींदी रही, उन्हनि जी जेका ठहियल जुड़ियल हुकूमत आख़िर में हमज़ा शहबाज़ जी हुई उहा बि अदालतुनि ज़रिए विञाई वई हिकिड़े मनसूबे तहत, कि काफ़ी उनखे नुक़सानु उनजी रिकवरी पार्टी कंदी ऐं वोट बैंक मूंखे लॻे थो त उनजो इंटैक्ट आहे, छाकाणि जो जेकॾहिं पॉलिटिकल अपोनेंट ॿियो हुते नाहे ऐं का सफ़ा एॾी इवन प्लेन फील्ड जेका आहे उहा ॿियनि पार्टियुनि खे नाहे त मुस्लिम लीग खे पंजाब में हिकिड़ी वॾी एज हूंदी। ऐं हाणे सां ई मुस्लिम लीग जेके नंढनि सूबनि ख़ासि करे सिंध, KP ऐं बलूचिस्तान में जेके स्ट्रेटजीज़ अलायंसिस जूं इनडायरेक्टली एडॉप्ट कयूं उन मां बि लॻे थो त उन्हनि वटि हिकिड़ी इलेक्शन स्ट्रेटजी आहे ऐं नवाज़ शरीफ़ जे अचण सां उहा तमामु घणी तेज़ी में अची वेंदी। जावेद जी अव्हां चयो त एस्टेब्लिशमेंट जेको टिल्ट आहे उहो असांखे नवाज़ लीग जी फेवर में ॾिसण में अची रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी या पीपल्स पार्टी खे जेका लेवल प्लेइंग फील्ड आहे उन हवाले सां काफ़ी रिज़र्वेशन्स बि आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी एसि ताईं चवंदो रहियो आहे त हिकिड़ी सिंगल पार्टी खे जेको आहे उहो अकोमोडेट कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जे फ्यूचर खे कीअं था ॾिसो, ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि जेको आहे GDA JUI ऐं उनमें नून लीग बि शामिल आहे, हिकिड़ो NTPP अलायंस उनखे बि ऑर्गेनाइज़ कयो पियो वञे। कीअं ॾिसो था पंजाब जे अंदरि पीपल्स पार्टी ऐं सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी? जी, पीपल्स पार्टी खे सिंध में ज़ाहिर आहे को ख़ाली मैदान न ॾिनो वेंदो। हाणे साईं जेके अलायंसिस जुड़नि पिया तव्हां हुनजी कंपोज़िशन ॾिसो त मोस्टली उहे ई पार्टियूं आहिनि जेके किथां न किथां गाइडेड हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु MQM जी एडवांसमेंट जेका आहे उहा आइसोलेशन में कॾहिं बि न हूंदी आहे, किथां न किथां हुनखे इशारो हूंदो आहे ऐं जेका सिंध जी अर्बन रूरल डिवाइड खे क़ाइमु रखण लाइ उहा पॉलिटिक्स थींदी आहे। हाणे ऑलमोस्ट सिंध में GDA JUI MQM या ॿिया जेके इंडिविजुअल्स आहिनि उहो एलिमेंट जॾहिं गॾु थींदो त वोट ऑलरेडी आहे ई NTPP सदाईं इस्तेमालु थींदो रहियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त नवाज़ लीग हुनखे कीअं थी जेको आहे मटीलाइज़ करे सॼे मामले खे, छाकाणि नवाज़ शरीफ़ जो ऑर्गेनाइजेशनल बेस सिंध में आहे कोन, हू प्रॉक्सी में इहो अलायंस था कनि पिया ऐं इहा ड्यूटी शायदि मौलाना फज़लुर रहमान खे ॾिनी वई आहे जेको गुज़िरियल जेको अलायंस आहे उन मां लॻे थो त वरी बि जेको मुस्लिम लीग नून सां गॾु वेंदो ऐं इहा सिंध में प्रॉक्सी पॉलिटिक्स जेकॾहिं नवाज़ शरीफ़ PP खे डायरेक्ट न बि चेड़ाए त इहा प्रॉक्सी पॉलिटिक्स हूंदी, हुन में हुनजी कोशिशि हूंदी त सिंध जा जेके अर्बन इलाइक़ा आहिनि कराची समेत उतां कुझु सीटूं जेके आहिनि उहे स्नेच करे वठनि। जीअं नवाज़ शरीफ़ लाइ ख़ुदि इहो चैलेंज आहे त शायदि पंजाब में मथां हुनखे उहा क्लियर सिंपल मेजॉरिटी न मिली सघे ऐं उते डिवीजन थी वञे मुख़्तलिफ़ हालनि सां। जेकर ॿिया बि फोर्सिस हुते लहनि था, नयूं जेके पार्टियूं ठहियूं आहिनि उहे बि कंहिं हवाले सां एस्टेब्लिशमेंट जूं लाइदियूं आहिनि त स्कोर जेको आहे उहो सिंध ऐं बलूचिस्तान मां जेको आहे पूरो कजे। PP खे बलूचिस्तान में हिकिड़ो कंफर्ट ज़ोन हो बज़ाहिर, पर हाणे उहो नथो लॻे छाकाणि हवाउनि जो रुख जीअं मटियो आहे त उते बि जेको बाप पार्टी जो सॼो चंक आहे उनजो झुकाव मुस्लिम लीग नवाज़ तरफ़ आहे, छाकाणि हिते सिग्नलिंग हूंदी आहे पाकिस्तान जी पॉलिटिक्स में त जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे सिग्नल केॾांहुं झुकनि। इहो ई सबबु आहे जो इवन प्लेइंग फील्ड जूं ॻाल्हियूं थियूं हलनि पियूं। असां वटि मैसेजिस हूंदा आहिनि पॉलिटिक्स में जेके ट्रांसलेट थी वेंदा आहिनि उन्हनि सदाबहार किरदारनि ऐं पार्टियुनि जे थ्रू जेके एस्टेब्लिशमेंट जूं हमेशह डार्लिंग रहियूं आहिनि, ॾुखे वक़्त में एस्टेब्लिशमेंट जे इशारे ते तवाज़ुन बरक़रार रखंदियूं आहिनि। त उहे समूरियूं पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जो जेको झुकाव आहे ऐं डिसीशन आहे जेका उहो नवाज़ लीग तरफ़ ऐं नवाज़ शरीफ़ तरफ़ आहे। इन मां ई इहो मैसेज वरितो पियो वञे त शायदि जेका वक़्ती एस्टेब्लिशमेंट आहे उहा इन द हार्ट्स ऑफ हर्ट नवाज़ शरीफ़ खे सपोर्ट थी करे ऐं लॻे बि ईअं थो। पीपल्स पार्टी लाइ मुश्किल टाइम आहे, बलूचिस्तान में जेका एडवांसमेंट हुई हुनजी उहा बि रुकिजी वई आहे
ज़ाहिर आहे पंजाब में हाणे डिपेंड थो करे, जो वोट स्प्लिट थियो आहे PTI जो, उहो नवाज़ लीग ते न वेंदो, उते बिटरनेस जेका आहे उहा तमामु घणी आहे, त उहो वोट जेको आहे उहो पीपल्स पार्टी केतिरो खणी थी सघे ऐं उनखे कीअं जेको आहे पंहिंजी झोली में आणे थी सघे, इहो ई फ़ैसिला कोन हूंदो। बाक़ी नथो लॻे पीपल्स पार्टी का क्लियरली का मेजॉरिटी हासिल करे सघे। जावेद, लास्ट क्वेश्चन, जेकॾहिं पीपल्स पार्टी खे किथे बि लेवल प्लेइंग फील्ड नथी मिले त पोइ इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त पीपल्स पार्टी PTI सां अलायंस वारो पतो इस्तेमालु करे सघे थी, कार्ड खेॾी सघे थी? हाणे इहो इन ते डिपेंड थो करे त PTI खे केतिरी बचे थी ऐं केतिरो उनखे बचणु ॾिनो थो वञे। छाकाणि जो पहिरियां उहो परसेप्शन हो त शाह महमूद जी सूरत में या जेका ॿी लीडरशिप आहे चेयरमैन PTI का सलाह, उन्हनि जी सूरत में हिकिड़ो सेगमेंट आहे बची वेंदो जेको कुझु सीटूं बि विन करे सघे थो। पर हाणे जहिड़ी नमूने सां साइफर वारे केस में शाह महमूद खे जेल कयो वियो आहे, त बाक़ी अहिड़ी क़यादत पुठियां नथी बचे PTI जी जेका कंसोलिडेट करे PTI खे हिकिड़ी पार्टी या हिकिड़े मज़बूत फ़ैसिला कुन ग्रुप जी सूरत में इंटेक्ट करे सघे। त मूं जीअं पहिरियों ई अर्ज़ु कयो त बाक़ी वोट थो बचे जेको यकीनन नवाज़ लीग जे होस्टाइल आहे, छाकाणि जो PTI जहिड़े नमूने सां पंहिंजे वोट बैंक जी जेका अपब्रिंगिंग कई आहे या ट्रेनिंग कई आहे, एतिरी हॉस्टिलिटी ऐं बिटरनेस अची वई आहे जो इहो वोट कहिड़ी बि सूरत में नवाज़ लीग जी झोली में नथो वञी सघे ऐं इहो ज़िद में मज़हबी पार्टियुनि ॾे वञी सघे थो, ॿिया जेके ग्रुप आहिनि उन्हनि ॾे वञी सघे थो। इहो वोट बैंक ज़रूरु हूंदो। हाणे पीपल्स पार्टी उनखे कीअं एड्रेस कंदी जॾहिं हिकिड़ी ऑर्गेनाइज़ पार्टी न हूंदी, उन सां अलायंस न जोड़े सघंदी, त इहो डिपेंड इन ते थो करे त केतिरी PTI इलेक्शन ताईं बचे थी ऐं उहा कहिड़ी सूरत में थी बचे। बाक़ी जहांगीर तरीन जी जेका पार्टी आहे पाकिस्तान इस्तेकाम पार्टी, उनजो बि झुकाव मूंखे लॻे थो त उहो इस्टेब्लिशमेंट ऐं नवाज़ लीग जा वेंदो। इन करे पीपल्स पार्टी खे पब्लिक सिंपथी मां विन करणो पवंदो ऐं उन लाइ तमामु घणी जेका आहे वर्क जी ऐं ऑर्गेनाइज़ेशन जी ऐं महिनत जी ज़रूरत आहे। हाणे ॾिसणो पवंदो कि पीपल्स पार्टी केतिरी महिनत थी करे, छाकाणि जो मज़बूत ऑर्गेनाइज़ेशन पीपल्स पार्टी खे पंजाब में जेका आहे उहा अवेलेबल कान्हे का। महिरबानी जावेद लांघा साहब, जावेद काज़ी साहब, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।